नाज़रीन असीं बीठा आहियूं जूडो बाईपास ते जिते पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेको बिलावल भुट्टो ज़रदारी जे अचण जी ख़ुशी में जेको हिकिड़ो जियाला गॾु थिया आहिनि ऐं हिते इस्तक़बालिया कैंप लॻायो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पहिरीं दफ़ा जुडे अचण ते इन्हनि खे कहिड़ी ख़ुशी थी आहे ऐं इन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे? ख़ुशी जी ॻाल्हि थी आहे त ख़ुशी त तमामु घणी आहे हर वर्कर खे, हर जियाले खे, हर दोस्त खे, हर वोटर खे जेको पीपल्स पार्टी सां मुंसलिक आहे। छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो पहिरें दफ़ा अचे। बिलावल भुट्टो जे हिते गुज़र थियण जे लाइ असां सभु जेका पार्टी सिटी सदर जी क़यादत में हिते बाईपास पुराण ते बीठा आहियूं। सैलाब वारे टाइम ते असांजी अची इन हौसला अफ़ज़ाई करे पियो ऐं असांजे रिलीफ में असांजी मदद करे पियो। इन ॾुखे वक़्त में बि असांजी क़यादत जेको आहे आवाम खे नाहे विसारियो ऐं पोइ बि जेको आहे हींअर अचे पियो पर वधीक इस्तक़बालिया इन करे नाहे लॻायो जो असांजो साबिक़ा MP मीर हाजी हयात टालपुर साहिब जी वफ़ात जे करे जेको आहे प्रोग्राम खे बिल्कुलु शार्ट रखियो वियो आहे। हिकिड़ो MP मीर हाजी हयात खान टालपुर जी वफ़ात जे करे जेको असांखे भरपूर नमूने सां बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको इस्तक़बाल करणो हू त असां शौक़ जे करे नथा करे सघूं, पर उन बावजूद बि असांखे तमामु घणी ख़ुशी आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जुडो अचे पियो। कैमरामैन नवीद मजीद सां गॾु शाहिद मजीद, सिंध TV न्यूज़।